ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 23/3/2025। अॼु व्यक्त बाप दादा जो रिवाइज स्कूल्स 2/11/2004। स्वउपकारी ठही अपकारनि ते बि उपकार कर। सर्वशक्ति सर्वगुण समान संपन्न समान सम्मान दाता ठहो। स्वउपकारी ठही अपकारनि ते बि उपकार करो। सर्वशक्ति सर्वगुण संपन्न सम्मान ॾींदा आहियो। अॼु स्नेह जे सागर पंहिंजे चारों ओर जे स्नेही ॿारनि खे ॾिसी हर्षित पिया थियनि। चाहे साकार रूप में सम्मुख आहिनि, चाहे स्थूल रूप में दूर वेठा आहिनि, लेकिन स्नेह सभिनि खे बाप जे पास वेठा आहिनि। ये अनुभव कराए थो। कंहिंजे कारण अनुभव करनि था? स्नेह जे कारण। हर ॿार खे स्नेह बाप के समीप अनुभव कराए थो। तव्हां सभी ॿार बि बाप जे स्नेह में सम्मुख पहुचा आहियो। या परा वारा बि इहे सोचनि था जीअं असां बाबा जे पास वेठा आहियूं। छो जी स्नेह जे कारण। बाप दादा ॾिठो अथई कि हर हिकु ॿार जे दिलि में बाप दादा जो स्नेह समायल आहे। हर हिकु जे दिलि में मुंहिंजो बाबा हिन स्नेह जो गीत वॼे थो न। स्नेह हिन देह जे संबंध सां न्यारो ठाहे ॾींदो आहे। स्नेह माया जी ठाहे ॾींदो आहे। जिते दिलि जो स्नेह आहे उते माया दूर खां ई भॼी वेंदी आहे। स्नेह जी सब्जेक्ट में सर्व ॿार पास आहिनि। हिकु आहे स्नेह, ॿियो आहे सर्वशक्तिवान बाप द्वारा सर्व शक्तियुनि जो खज़ानो। हिकु त बाबा सां स्नेह आहे, ॿियो असां वटि छा आहे? सर्वशक्तिवान बाप द्वारा सर्व शक्तियुनि जो खज़ानो असां वटि आहे। त अॼु बाप दादा हिकु तरफ़ त स्नेह खे ॾिसनि पिया, ॿियो तरफ़ शक्ति सेना जी शक्तियुनि खे बि ॾिसनि पिया। जेतिरो स्नेह समायल हूंदो ओतिरो ई सर्व शक्तियूं बि समायल हूंदियूं। जेतिरो असांखे बाबा सां स्नेह हूंदो ओतिरो उन आत्मा में सर्व शक्तियूं बि हूंदियूं। बाप दादा सभी ॿारनि खे बाबा पुछनि था ओतिरो ई सर्व शक्तियूं बि समायल आहिनि। बाप दादा सभी ॿारनि खे हिकु जहिड़ी सर्व शक्ति ॾिनी अथई। मास्टर सर्व शक्तिवान ठातो अथई न बाबा सभिनि खे। कंहिंखे सर्व शक्तिवान कंहिंखे शक्तिवान त न ठातो अथई। तव्हां सभी पंहिंजो समान मास्टर सर्व शक्तिवान चईंदा आहियो। त बाप दादा चारों ओर जे ॿारनि सां पुछंदा आहिनि कि हर हिकु पंहिंजे में सर्व शक्तियुनि जो अनुभव कंदा आहिनि। सदा सर्व शक्तियुनि ते अधिकार आहे। सर्व शक्तियूं बाप दादा जो वरसो आहे। त पंहिंजे वरसे ते अधिकार आहे। बाबा पुछनि था। टीचर्स चओ अधिकार आहे। सोच में न चओ, सोचे करे था ॻाल्हायो। पांडव अधिकारी आहिनि, सदा आहिनि या कॾहिं कॾहिं अधिकार आहे सर्व शक्तियुनि ते। त अॼु सॼो ॾींहुं असांखे चेक करिणो आहे। अलॻि अलॻि शक्ति जो आह्वान करे चेक करो सभु शक्तियूं ते अधिकार आहे। जंहिं समय जंहिं शक्ति जी आवश्यकता हुजे त तव्हां शक्ति सेना जे ऑडर सां उहा शक्ति हाज़िर थी वेंदी। समय ते जी हज़ूर हाज़िर कंदी आहे। सोचो ॾिसो अधिकार ऑडर करे ऐं शक्ति जी हुज़ूर चए। जंहिं बि शक्ति जो आह्वान करूं, जहिड़े समय जहिड़ी परिस्थिति ओड़ी शक्ति कार्य में लॻाए सघो। अहिड़ा अधिकारी आत्मा ठहिया आहियो। श्री बाप वरसो ॾिनो अथई ऐं वरसे खे पंहिंजो बि ठातो आहे। न त पंहिंजे ते अधिकार हूंदो आहे न।
जंहिं समय जंहिं विधि सां आवश्यकता हुजे हुन समय कार्य में लॻी वञे। मानो समाइण जी शक्ति जी तव्हांखे आवश्यकता आहे ऐं ऑडर कंदा आहियो समाइण जी शक्ति, त तव्हांजो ऑडर मनी जी हाज़िर थी वेंदो आहे। त कंधु हिलायो, हथु हिलायो, कॾहिं कॾहिं थींदी आहे या सदा थींदी आहे। समाइण जी शक्ति हाज़िर थींदी आहे, लेकिन 10 बारी समायो, 11 बार थोरो हेठि मथे थींदा आहियो। सदा सहज हाज़िर थी वञे, समय बीतण खां पोइ न अचे। लेकिन करण त इहे चाहींदा आहियूं, लेकिन थी वियो ईअं न थिए। इनखे चइबो आहे सर्वशक्तियुनि जे अधिकारी। त बापू चवनि था कि सदा ऐं सहज हाज़िर थी वञे, समय बीतण खां पोइ न अचे। करण त इहे चाहींदा हुया, लेकिन इहे थी वियो ईअं न थिए। इनखे चइबो आहे सर्वशक्तियुनि जे अधिकारी। इहे अधिकार बाप दादा त सभिनि खे ॾिनो अथई न, लेकिन ॾिसण में ईंदो आहे कि सदा अधिकारी ठहिण में नंबरवार थी वेंदा आहिनि। सदा सहज हुजे, नेचुरल हुजे, नेचर ठही वञे। हुनजी विधि आहे जीअं बाप खे हुज़ूर बि चईंदा आहियूं न, हुज़ूर हाज़िर आहे, हाज़िर हुज़ूर चईंदा आहियूं। त जो ॿार हुज़ूर जी हर श्रीमत ते हाज़िर हुज़ूर करे हलंदा आहिनि, उन्हनि जे अॻियां सर्व शक्तियूं बि हुज़ूर हाज़िर कंदियूं आहिनि। हर आज्ञा में भी हाज़िर, हर कदम में भी हाज़िर। अगर हर श्रीमत में भी हाज़िर न, त हर शक्ति भी हर समय हाज़िर हुज़ूर न हूंदी, न करे सघंदा। अगर कॾहिं कॾहिं बाप जी श्रीमत व आज्ञा जो पालन कंदा आहियो त शक्तियूं भी असांजो कॾहिं कॾहिं हाज़िर थियण जो ऑर्डर पालन कंदियूं। हुन समय अधिकारी जे बजाय अधीन थी वेंदो। त बाप दादा इहे रिज़ल्ट चेक कई त छा ॾिठई? नंबरवार, सभी नंबर 1 आहिनि, नंबरवार आहिनि ऐं सदा सहज न आहिनि। कॾहिं कॾहिं सहज थी वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं थोरो मुश्किल शक्ति इमर्स थींदी आहे। बाप दादा हर ॿारनि खे बाप ॾिसणु चाहींदा आहिनि, नंबरवार न ॾिसणु चाहींदा आहिनि। ऐं तव्हां सभिनि जो लक्ष्य बि आहे बाप समान ठहिण जो। समान ठहिण जो लक्ष्य आहे, व नंबरवार ठहिण जो लक्ष्य आहे। अगरि पुछंदा त सभु चईंदा कि असांखे समान ठहिणो आहे, त चेक करो, हिकु सर्व शक्तियूं सर्व ते अंडरलाइन करो। सर्व गुण बाप समान स्थिति आहे। कॾहिं स्वयं जी स्थिति, कॾहिं कोई परिस्थिति विजय त न प्राप्त करे वठंदी आहे असांजे मथां। परिस्थिति अगरि विजय प्राप्त करे वठंदी त हुन जो कारण ॼाणंदा आहियो। स्थिति कमज़ोर आहे तॾहिं परिस्थिति वार कंदी आहे। सदा स्वस्थिति विजयी रहे, हुन जो साधना सदा स्वमान ऐं सम्मान जो बैलेंस हुजे, है न। सदा ही स्वमान और सम्मान जो बैलेंस हुजे। स्वमानधारी आत्मा स्वतः ही सम्मान ॾियण वारी दाता हूंदी। त स्वस्थिति असांजी विजयी रहे, हुन जो साधन छा आहे? सदा स्वमान में रहो, मां कहिड़ी आत्मा आहियां, ऐं सर्व खे सम्मान ॾींदा हलो, त कॾहिं बि परिस्थिति वार न कंदी। स्वमानधारी आत्मा स्वतः ही सम्मान ॾियण वारो दाता हूंदी। वास्तव में कंहिंखे बि सम्मान ॾियण न आहे। सम्मान ॾियण मान वठणु आहे। सम्मान ॾियण वारी सभिनि जे दिलि में माननीय स्वतः ही थी वेंदी आहे। ब्रह्मा बाप ॾिठई न, आदि देव हूंदे हुए, ड्रामा जी फर्स्ट आत्मा हूंदे हुए सदा ॿारनि खे सम्मान ॾिनई। पाण खां बि ज़्यादा ॿारनि खे मान आत्माउनि द्वारा दिलाई। पाण खां बि ज़्यादा ॿारनि खे मान आत्माउनि द्वारा दिलाई।
हिन करे हर ॿार जे दिलि में ब्रह्मा बाप माननीय ठहिया त मान ॾिनई व मान वरितई। सम्मान ॾियणु अर्थात ॿिए जे दिलि में दिलि जे स्नेह जो बीज बोइणु। कंहिंखे सम्मान ॾियणु मतिलबु ॿिए जे दिलि में स्नेह जो बीज बोइणु। विश्व जे अॻियां बि विश्व कल्याणकारी आत्मा आहियो। इहे तॾहिं अनुभव कंदव जॾहिं आत्माउनि खे स्नेह सां सम्मान ॾींदा। हर हिक खे सम्मान सुठो लॻंदो आहे न, ॿियो कुझु बि न, लेकिन अगरि असां चांहि बि न पुछूं पाणी बि न पुछूं, हर हिक खे सम्मान ॾींदा हलो। त बाप दादा वर्तमान समय में आवश्यकता ॾिठई सम्मान ॾियो, हिकु ॿ खे सम्मान ॾियण जी। सम्मान ॾियण वारा ई विधाता आत्मा ॾेखारे में ॾींदा। सम्मान ॾियण वारा ई बाप दादा जी श्रीमत मञण वारा आज्ञाकारी ॿार हूंदा। सम्मान ॾियण ई ईश्वर परिवार जो दिलि जो प्यार आहे। सम्मान वारा सुमान में सहज सिद्ध थी सघंदा। छो जीअं आत्माउनि खे सम्मान ॾींदा उन्हनि आत्माउनि द्वारा जो दुआयुनि जी मिलंदी दिलि सां मिलंदियूं आहिनि, उहो दुआयुनि जो भंडार सुमान सहज ऐं स्वतः ई यादि लाहींदो। त ॾिसो तव्हांखे सुमान यादि न रहे, ॿियनि खे सम्मान ॾींदा त हुननि जी दुआयूं, हुननि जो दिलि जी दुआयूं जो मिलंदियूं आहिनि, हुन सां असांखे पंहिंजो सुमान बि यादि अची वेंदो। इन करे बाप दादा चारों ओर जे ॿारनि खे विशेष अंडरलाइन कंदा आहिनि, हर हिक खे सम्मान ॾियो। कल्ह बि बाबा चई न, कंहिंसां बि घृणा नफ़रत न करो, कंहिंजो बि तिरस्कार न करो, न त डंडा खाइणा पवंदा। बाप दादा वटि जो बि ॿार जहिड़ो बि आयो, बाप दादा वटि जो बि ॿार जहिड़ो बि आयो, कमज़ोर आयो, संस्कार जे वश आयो, पापनि जे बोझ वटि खणी करे आयो, कॾहिं संस्कार वारो आयो, बाप दादा हर ॿार खे कंहिं नज़र सां ॾिठई, मुंहिंजो सिकीलधो लाडलो ॿार आहे, ईश्वर परिवार जो ॿार आहे, त सम्मान ॾिनई ऐं तव्हां सुमानधारी ठही वियो। त फॉलो फादर, अगरि सहज सर्वगुण संपन्न ठहिणु चाहींदा आहियो त सम्मान दाता आहे न, सम्मान दाता ठहो। सम्झो, सर्वगुण संपन्न ठहिणु चाहींदा आहियो, सदा सुमानधारी ठहिणु चाहींदा आहियो त हर हिक खे सम्मान ॾियो। सहज आहे न, सहज आहे या मुश्किल आहे? टीचर छा सम्झंदियूं आहिनि? सहज आहे, कोई खे ॾियणु सहज आहे, कोई खे मुश्किल, या सभिनि खे ॾियणु सहज आहे। तव्हांजो टाइटल आहे सर्व उपकारी, अपकार करण वारनि ते बि उपकार करिणो आहे। त चेक करो, सर्व उपकारी दृष्टि वृत्ति स्मृति रहंदी आहे, सभिनि ते उपकार करण वारा। ॿिए ते उपकार करणु स्वयं ते ई उपकार करणु, ॿियनि ते उपकार करणु स्वयं ते ई उपकार करणु। दृष्टि वृत्ति स्मृति में सर्व जे उपकारी ठहो। त छा करिणो आहे? सम्मान ॾियणो आहे। अलॻि अलॻि ॻाल्हियुनि में धारण करण जी महिनत कंदा आहियो, उन सां छुटी वेंदो। ॾिसो, हिकु सम्मान ॾियण सां सर्वगुण संपन्न ठही वेंदासीं, सुमानदारी ठही वेंदासीं। बाबा चवनि था अलॻि अलॻि ॻाल्हियुनि खे धारण करण सां बि छुटी वेंदा। छो जी बाप दादा ॾिठई कि समय जी गति तीव्र थी वञे, त असांखे जीअं बाबा चईंदा आहिनि न, कुझु बि यादि न अचे त मुंहिंजो बाबा चओ बसि, है न? त ईअं ई अॼु बाबा हिकु शॉर्ट ट्रिक ॿुधाइनि था कि सर्व खे सम्मान ॾियो। छो जी समय तीव्र गति सां वञे थो, समय इंतज़ारु करे थो, त तव्हां सभिनि खे इंतज़ाम करिणो आहे, समय जो इंतज़ारु समाप्त करिणो आहे। छा इंतज़ाम करिणो आहे? पंहिंजी संपूर्णता समानता जी गति तीव्र करणी आहे। संपूर्णता ऐं समानता जी गति तीव्र करणी आहे।
करूं था न, तीव्रता खे चेक करो। तीव्र गति आहे। बाक़ी स्नेह सां नया नया ॿार बि पहुचिया आहिनि। बाप दादा नए नए ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। जो पहिरीं बार आया आहिनि उहो हथ उठायो। ॾाढा आहिनि, भले पधारा बाप दादा जे घर। पंहिंजे घर मुबारक हुजे। अच्छा, सेवा जो टर्न कर्नाटका जो आहे। कर्नाटका वारा उठो। सेवा जे गोल्डन चांस जी मुबारक हुजे। ॾिसो, पहिरियों नंबर वरितो अथव त पहिरियों नंबर ई रहणो आहे। पुरुषार्थ में विजयी थियण में सभिनि खां पहिरियों नंबर वठण वारा। ॿियो नंबर न वठिणो आहे, पहिरियों नंबर वठिणो आहे। हिमत आहे न, हिमत आहे त हिमत तव्हांजी ऐं 1000 गुणा मदद बाप जी। अच्छा, चांस सुठो। पंहिंजे पुण्य जो खातो ॾाढो ॾाढो जमा कयो। अच्छा, कर्नाटका में मेगा प्रोग्राम कयो। न कयो छो न कयो? कर्नाटका खे सभिनि खां पहिरियों नंबर वठिणो खपे। कंहिं चईं बाबा बैंगलोर में कंदासीं। अच्छा, जंहिं बि वॾो प्रोग्राम कयो उहो उथो। केतिरा प्रोग्राम थी विया? त कंहिं चईं 8-10 थी विया। बाप दादा वॾा प्रोग्रामनि जी मुबारक ॾियनि था। जोन केतिरा आहिनि? हर हिकु जोन खे वॾो प्रोग्राम करिणो खपे। छो जे तव्हांजे शहर में उल्हाना ॾियण वारा उल्हाना न ॾींदा। वॾा प्रोग्राम में तव्हां एडवर्टाइज़मेंट बि सुठी कंदव, वॾी कंदव, चाहे मीडिया द्वारा, पोस्टर द्वारा, होर्डिंग द्वारा आदि आदि भिन्न भिन्न साधन अपनाईंदव त उल्हाना कम थी वेंदव। बाप दादा इहे सेवा पसंदि कंदा आहिनि। लेकिन प्रोग्राम त वॾा कया, उनजी मुबारक। लेकिन हर प्रोग्राम सां कम से कम 108 जी माला त तयारु थियणी खपे। उहो किथे थी आहे? कम से कम 108 जायसदा 16,000। लेकिन एतिरा जो एनर्जी लॻाए, एतिरी संपत्ति लॻाए, इन जी रिज़ल्ट कम से कम 108 त तयारु थियनि न। सभिनि जी एड्रेस त तव्हां वटि रहणी खपे। वॾे प्रोग्राम में जो बि लाइण वारा आहिनि उन्हनि वटि उन्हनि जो परिचय त रहंदो आहे न, त उन्हनि खे पोइ समीप लाइणो खपे। ईअं न कि असां करे वरितो, लेकिन जो बि कार्य कयो उनजो फल त निकिरणो खपे। त हर हिकु वॾे प्रोग्राम करण वारा इहे रिज़ल्ट बाप दादा खे ॾियणी आहे। चाहे भिन्न भिन्न सेंटर ते वञनि, कंहिं शहर जो बि हुजे, किथे बि हुजे, लेकिन रिज़ल्ट कढणी आहे। ठीकु आहे न? थी सघंदो आहे थोरो अटेंशन ॾियणो आहे त निकिरी वेंदा। 108 त कुझु बि न आहिनि, लेकिन रिज़ल्ट बाप दादा ॾिसणु चाहींदा आहिनि। कम से कम स्टूडेंट त ठहे, सहयोग में अचे। केतिरा निकिरंदा आहिनि उहो बाप दादा हिन सीज़न में रिज़ल्ट ॾिसणु चाहींदा आहिनि। ठीकु आहे पांडव? ठीकु आहे। जो ॾिसंदा नंबर 1 आहिनि त ॾिसंदा नंबर 1 केरु वेंदो? केतिरा बि कढो ज़रूरु। छा आहे, प्रोग्राम थी वेंदो आहे, लेकिन अॻियां जो संपर्क उहो थोरो अटेंशन कम थी वेंदो आहे ऐं कढणु कोई मुश्किल ॻाल्हि न आहे। बाक़ी बाप दादा ॿारनि जी हिमत ॾिसी ख़ुशि आहिनि। अच्छा, सम्झो? अच्छा, हाणे सभी 1 सेकेंड में हिकु मिंट न, 1 सेकेंड में फ़रिश्तो सो देवता। इहे मनसा ड्रिल सेकेंड में अनुभव करो। अहिड़ी ड्रिल ॾींहं में 1 सेकेंड में बार बार कंदा हलो। जीअं शारीरिक ड्रिल शरीर खे शक्तिशाली ठाहींदी आहे, वैसे इहे मन जी ड्रिल मन खे शक्तिशाली ठाहींदी। हाणे साकारी, हाणे फ़रिश्तो, हाणे देवता। मां फ़रिश्तो आहियां। हिन पुराणी दुनिया, पुराणी देह जे संस्कार सां न्यारो फ़रिश्तो आत्मा। अच्छा, चारो ओर जी अति स्नेही, सदा स्नेह जे सागर में लवलीन आत्माउनि खे, सदा सर्वशक्तियुनि जे अधिकारी श्रेष्ठ आत्माउनि खे, सदा बाप समान ठहिण वारी बाप जे प्यारे आत्माउनि खे, सदा सुमान में रहण वारी हर आत्मा खे सम्मान ॾियण वारी, सर्व जी माननीय ठहिण वारी आत्माउनि खे, सदा सर्व उपकारी आत्माउनि खे बाप दादा जो दिल जो यादि प्यार, दिल जी दुआयूं स्वीकार हुजनि। ऐं साथ विश्व जे मालिक आत्माउनि खे नमस्ते। विश्व जे मालिक आत्माउनि खे
दादी जी सां बाबा ॻाल्हाइनि था। सम्मान ॾियण में नंबर 1 पास आहे। अच्छा, सभु दादियुनि सां मधुबन जी रौनक आहे। सभा सां हिन सभिनि खे दादियुनि सां रौनक सुठी लॻंदी आहे। सभा में बाबा चवनि था, जीअं दादियुनि जी रौनक सां मधुबन में रौनक थी वेंदी आहे, ईअं तव्हां सभी दादियूं या दादा त आहियो न, त सभु दीदियूं या दादा त आहियो न, भले दादियूं न आहियो, त सभी दीदियुनि ऐं दादाइनि खे सभु इहे सोचणो करिणो आहे, जिते बि रहंदा आहिनि हुन स्थान में रौनक हुजे, है न। भले सभिनि जॻह दादियूं न हूंदियूं, लेकिन दीदियूं दादा त आहिनि, त उन्हनि जे कारण बि रौनक हुजणी खपे। जीअं दादियुनि सां रौनक आहे, वैसे हर स्थान में रौनक हुजे। छो जी दादी जी पुठियां दीदियूं त आहिनि, कम न आहिनि न, दादा बि आहिनि, दीदियूं बि आहिनि, त कहिड़े बि सेंटर ते रूखोपनो न हुजिणो खपे, रौनक हुजणी खपे। तव्हां हिकु विश्व में रौनक करण वारी आत्मा आहियो, जो जंहिं बि स्थान ते आहे उहो रौनक जो स्थान नज़र अचे। ठीकु आहे, छो जी दुनिया में हद जी रौनक आहे ऐं तव्हां हिकु में बेहद जी रौनक आहे। स्वयं ख़ुशि, शांती ऐं अतीन्द्रिय सुख जी रौनक में हूंदव त स्थान बि रौनक में थी वेंदो। छो जी स्थिति सां स्थान में वायुमंडल फैलंदो आहे। स्थिति सां स्थान में वायुमंडल फैलंदो आहे। त सभिनि चेक करो कि जिते असां रहंदा आहियूं उते रौनक आहे, उदासी त न आहे, सभु ख़ुशी में नचो था न, ईअं आहे न। तव्हां दादियुनि जो त इहो ई कमु आहे, फॉलो दीदी ऐं दादा। तव्हां दादियुनि जो त इहो ई कमु आहे। हाणे बाबा चवनि था दीदी ऐं दादनि खे बि फॉलो करिणो आहे। अच्छा, सभी तरफ़ सां जो बि स्नेही ॿार बाप दादा खे दिलि में यादि करनि था, वह पत्र ईमेल द्वारा यादि भेजी आहे। हुन चारों ओर जे ॿारनि खे बाप दादा दूर न ॾिसंदा आहिनि, लेकिन दिलि जे तख़्त ते ॾिसनि था। सभिनि खां समीप दिलि आहे न, त बाप दादा दिलि सां यादि भेजण वारनि खे यादि भेजनि नथा, लेकिन यादि में आहिनि। उन्हनि सभिनि खे दिलि तख़्त नशीन ॾिसनि था बाबा, उन्हनि ॿारनि खे रिस्पॉन्ड ॾियनि था न। दूर वेठे बि नंबर 1 तीव्र पुरुषार्थी भव। ॾिसो बाबा उन्हनि खे चवनि था, दूर वेठे बि नंबर 1 तीव्र पुरुषार्थी भव। वरदाना अलबेलेपन जी निंड खे तलाक ॾियण वारा निंद्रादित चक्रवर्ती ठहो। साक्षात्कार मूर्त ठहिण भक्तनि खे साक्षात्कार कराइण लाइ अथवा चक्रवर्ती ठाहिण लाइ निंद्रा जी ठहो। जॾहिं विनाशकाल भूलंदो आहे तॾहिं अलबेलेपन जी निंड ईंदी आहे। भक्तनि जी पुकार ॿुधो, दुखी आत्माउनि जे दुखनि जी पुकार ॿुधो, प्यासी आत्माउनि जी प्रार्थना जी आवाज़ ॿुधो, त कॾहिं बि अलबेलेपन जी निंड में न ईंदव। त सदा जागती जोत ठही अलबेलेपन जी निंड खे तलाक ॾियो। साक्षात्कार मूर्त ठहो। सुमाना स्लोगन आहे, तन मन धन मन वाणी करण कर्म। कहिड़े बि प्रकार सां बाप जे कर्तव्य में सहयोगी ठहो त सहजयोगी ठही वेंदव। कहिड़े बि प्रकार सां बाबा जे कार्य में सहयोगी ठहो। अव्यक्त इशारो, सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। जीअं बाप खे गॉड इज ट्रुथ चईंदा आहिनि, सत्यता ई बाप खे प्रिय आहे न। सचे दिलि ते साहिब राज़ी आहे। त दिलि तख़्त नशीन सर्विसेबल ॿारनि जे संबंध संपर्क में हर संकल्प ऐं बोल में सचाई ऐं सफ़ाई ॾेखारे में ॾींदी। हुननि जो हर संकल्प हर वचन सत्य हूंदो। कंहिंजो? जेका दिलि तख़्त नशीन सर्विसेबल ॿार हूंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।